नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में ख़बर ॾींदा हलूं त सोभودेरो थाणे जे हद ॻोठ मेरक में 9 खां वधीक ھٿياربندن जी वापारी زبير ڪوري जे घर ते चढ़ाई, घर धणين खे यगमाल बणाए 7.5 लाख रोक, 5 मोबाइल फोन फुर करे बाद घर धणी वापारी زبير ڪوري खे अगवा करण जी कोशिश कई त घर धणी दाहूं कयूं। दाहन ते ॻोठाणा ھٿياربندن में अधु कलाक फायरिंग जे ॾे वठ बाद वापारी زبير ڪوري खे छॾे ھٿيارबंद फरार थी विया। फायरिंग जी आवाज़ ते ھٿياربندن जी फरार थियण बाद सिगियूं चौकी इंचार्ज मोहरम पोतो ॻोठाण पुलिस ऐं पीरसन जी मदद सां पेरा खणी पेरा कचे जे इलाइक़े जियो कलोड़ो जी ढंढ वटि गुम थी विया आहिनि। पुलिस ऐं ॻोठाण वापसि मोटी आया आहिनि। मुतासिर चयो त मुंहिंजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे, कंहिंखे सुञातो बि न आहे। मुतासिर IG सिंध ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त ॾोहारी गिरफ़्तार करे फुर कयल सोना ज़ेवर ऐं रोक रक़म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। काशे खपे जैसा सोन खपे पैसा ये कले छोकरो में वगन निकलिया दवा को काहे पे पैसा के सोन घणा पैसा का इशारा खपे लिखियो बाहर निकलिया वरी के सोन जो वो असा कैसे अलमारियन पियो थिंक तमाम ज्यादा धाड़ेन को वधी के जन धाड़े हां उन्हें कोशिश कई मजामत पे मानू पहचिया हां उन्हें चेता हलो असा मानू पहचिया इलाही। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।